स्मोक जेको आहे उहो धुओं आहे असां वटि थींदो आहे फोग, सिंधीअ में हुनखे चवंदा आहियूं कोहीड़ो। जी। सियारे में जेको स्मोग जंहिंजो असरु सॼो नॉर्थ इंडिया टोटली ऐं दिल्ली ऐं लाहौर जो गंदे तरीन शहर हुजण जो वॾो मुक़ाबिलो रहंदो आहे। हिकिड़े ॾींहुं हो पहिरें नंबर ते हूंदो आहे गंदी हवा जे, असां लाहौर पहिरें नंबर ते हूंदो आहे। असांजी जेका मीडिया आहे ख़ासि तौर ते उर्दू मीडिया उहो चवंदी आहे त हिंदुस्तान असां ॾे इहो स्मोक मोकिलियो आहे। असां प्रेस कॉन्फ्रेंस करे ॿुधायोसीं त बाबा कूड़ न ॻाल्हायो। पोएं साल असांजे हिंदुस्तान खां हवाऊं ईंदियूं आहिनि मानसून में, मींहंगीअ में, गर्मियुनि जे मौसम में, ऐं सियारे में असांजूं हवाऊं उॾाई वेंदियूं आहिनि, उहे ॾोंहुं कोन ईंदियूं आहिनि। हिकिड़ो त पंहिंजो पाण खे ठीकु कयो न, कूड़ बदूड़ ते कमु कोन हलंदो। उहो जेको फोग आहे ऐं उहो जेको स्मोग आहे उहो जॾहिं पाण में ख़राबु धुओं ऐं कोहीड़ो जॾहिं पाण में मिलंदा आहिनि त उहो हिकिड़ो वॾो ख़तरनाक सूरत हाल थी वेंदी आहे। इहा सॼी दुनिया में हुननि पंहिंजो प्रिकॉशन्स पहिरियों वरिता। असां कहूं केतिरा 10-15 साल पहिरियों ईरान जॾहिं अहिड़े क़िस्म जी हवा ख़राबु थींदी हुई त हुननि स्कूल बंदि करे छॾिया, गाॾियुनि खे शहरनि में टपणु बंदि करे छॾियो ऐं पंहिंजो माण्हुनि खे घरनि में दरदरियूं बंदि करे वेहण जो ऑडर थियो आहे। इहो सॼी दुनिया में थींदो आहे। ऐं उनखां पोइ एयर प्यूरीफायर मशीनियूं आहिनि, आम ठहनि थियूं हाणे पंजाब में, नंढियूं नंढियूं शयूं ठहंदियूं आहिनि, वॉशिंग मशीनियूं इहे उहे ठाहिनि था पिया। तव्हां पंहिंजे कमरे में रखंदो एयर प्यूरीफायर थी वेंदी तव्हांजी, पर मशीन जी ज़रूरत छो आहे? इन खां पहिरियों छो नथो ठीकु थी सघे? बिल्कुलु ठीकु थी सघे थो। हाणे उनजा सबब आहिनि। असांखे ॿुधायो त लाहौर जेको स्मोग आहे उते पलाल साड़ींदा आहिनि। अच्छा। पलाल साड़े करे, पर असां वञी जॾहिं उते तहक़ीक़ कई त उन सां त को 5% बि न। ईस्ट ऐं वेस्ट पंजाब ॿिन्ही में, ओभर ऐं ओलह पंजाब में, हिंदुस्तान पाकिस्तान ऐं पंजाब में साड़ियुनि जे फसल खे उहो पलाल खे साड़ींदा आहिनि। पर लाहौर में वियासीं त उते त भठा बि जाम हुया सिरुनि ठाहिण वारा, जंहिंमें प्लास्टिक जो वेस्ट साड़ियो पियो वञे, उहो बि। ऐं जेको वॾे में वॾो हुयो त उतां जूं गाॾियूं जेके आहिनि ऐं इंडस्ट्री उहो हुयो। कराचीअ जी असां जॾहिं सर्वे कईसीं, डेटा कलेक्ट कईसीं त कराचीअ में 60% एयर क्वालिटी ख़राबु हुजण जो सबबु आहे गाॾियूं। ठीकु। ऐं 40% आहे इंडस्ट्री। इंडस्ट्री ऐं गाॾियूं छा कंदियूं आहिनि? फासिल फ्यूल। ठीकु आहे। कुदरती ॿारण जेको सिंधीअ में चवंदा आहियूं, उहो फ्यूल ॿारण आहे। सो उन ॿारण जे इस्तेमाल जे करे उहो जेको घर में चुल्हो हले थो उन में मैथीन निकिरंदी आहे ऐं कार्बन जेको आहे उहो सभिनी गाॾियुनि ऐं इंडस्ट्री मां प्रोड्यूस थींदो आहे। उहो गॾिजी सॼी असांजी एयर क्वालिटी ख़राबु कंदो आहे। पर कुदरत जे तरफ़ां नेचुरल फितरी असांखे कराचीअ खे सी ब्रीज़ आहे, समुंड आहे, त गर्मियुनि में इहा समुंड वारी हवा इन सॼे हवाई आलूदगीअ खे, हवाई कचिरे खे खणी काॾे न काॾे अॻिते फिटी करे ईंदी आहे। तंहिंजे करे कराचीअ जो कल्ह जेको एयर क्वालिटी हुई उहा ज़बरदस्त हुई। 50 जे अंदरि ई कलर कोड थींदो आहे उहो ग्रीन हुयो। इलाही अरसे खां पोइ ग्रीन थियो, न त मॉडरेट हूंदो आहे। ठीकु। येलो में अची वेंदो आहे। 50 खां 100 ताईं, 1 खां 50 ताईं ज़बरदस्त ग्रीन, ऐं पोइ 50 खां वरी 100 ताईं जेको आहे उहो मॉडरेट आहे, ठीकु आहे। पर उन खां मथे जीअं जीअं वेंदो तीअं तव्हांखे तकलीफ़ शुरू थी वेंदी। आखन यूनिवर्सिटीअ जी रिसर्च हुई एयर क्वालिटी जे हवाले सां ऐं माण्हुनि जी बीमारियूं। हुननि इहा ॻाल्हि कई त लाहौर जी एयर क्वालिटी ख़राबु हुजण जे करे उतां जे जेको रहंदड़ माण्हू आहे उनजी उमिरि 7 साल घटि थी थिए। अच्छा। हा, 7 साल। हा। ऐं इस्लामाबाद जे माण्हू जी 4 साल घटि थी थिए एयर क्वालिटी ख़राबु हुजण जे करे। कराचीअ जे माण्हू जी 3 साल उमिरि घटि थी थिए एयर क्वालिटी ख़राबु हुजण जे करे। उहो इन करे जो इस्लामाबाद में जेके वण आहिनि उते पोलेन आहे, उते ॾाढी सख़्तु क़िस्म जी सफोकेशन थी, माण्हू बीमार। हाणे ॾाढा कपनि पिया। तेज़ीअ सां जीअं हिते कोनो कपियो पियो वञे, ईअं उते उहो वण सरकार कटे पई। ऐं कराची जी सी ब्रीज़ जी ॻाल्हि कई, इन करे असां वटि भलाई आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे, मिसकंसेप्शन इहो आहे त वण सॼा मामला हल कंदो, ईअं न आहे। वण ऑक्सीजन ॾींदो आहे ऐं कार्बन जज़ब कंदो आहे। ॿ कमु कंदो आहे, टियों कमु न कंदो आहे वीचारो। पर जॾहिं नाइट्रोजन, हाइड्रोजन, या मैथीन, कार्बन मोनोऑक्साइड ऐं डस्ट पार्टिकल्स उनजे पननि जे मथां किरंदा आहिनि त ख़ुदि वीचारो मौत जो शिकार। साईं चवण उनखे बि टीवी थी वञे।